सोचे तुंहिंजो नालो सदोरी रखियो आहे त पक्की पक्की निदोरी। बाकी लहे उभरे तोते तो बुढ़ी भी कान थी मरी। शुक्र आहे अल्लाह जो मुझी शादी थे त थी, तोखे त केर वठे भी न थो। मूंखे त लगे तो अच्छो मथो ही हिन घर में कंदी। वाह जी शादी आ तुंहिंजी। अगे भेरे तारीख़ रखियो त वडेरो लायक गुज़ारे वयो, हिन दफ़े लाइ कंहिंजो सिर खणंदी है। अल्लाह साईं बाबा दे खैर कजाए। तोखे ऐं अदा खे अलाए केड़ो साड़ा मूंसां। अल्लाह कंदो हिक ॾींहुं मुंहिंजी भी शादी थी वेंदी ऐं तहांजी छुटंदी जान मुंह मां। हाय अल्लाह कॾहिं इहो बार लहंदो। मूंखे त भउ तो थे हिन दफ़े न करे कुछ ऐं हलियो वञे को कुराड़ो। अल्लाह खैर करे वरी थी वञे तुंहिंजी शादी कैंसिल। फिक्र न कर शमा, तू असल फिक्र ही न कर। हिन दफ़े एड़ो त वेंदस जो वरी हेडे मां मुंह ही न कंदम। अल्लाह साईं खैर कंदो। बाकी मूंखे त या दिल सां दुआ ही नथी लगे। ईअं ही थींदो। तू ॾिस जाए वेठी। छो छोरी शादी रात भला जहर खाई मरण जो इरादो थई छा? छो मरन मुंहिंजा दुश्मन। हाणे वारिस जहिड़ो भी आहे त मुंहिंजो थियण वारो मुड़स न। बस पो मां हुनजी या हो मुंहिंजो। अॻ में बराबर मूंखे न वणंदो, पर हाणे हाय हाय हाणे त मूंखे सम्झ में अची वियो आहे। चङो चङो हाणे बकरिन के जल्दी गाह दे। हिकु त बाबो बकरियूं छोड़े खणी न आयो आयो, घर जा ॿिया कम भी पया आहिनि, रुगो बीठी आहे हिते। ॾे ख़बर चाचा तगिया कीअं अचण थियो आहे? अब तगियो तो कोन पे आयो। चए पियो त ओ ताख़्ते ही चंगो आहियां, पर मूं चए मास पुट पियो परणाई। हली पाण रईसन के दावत ॾेई अच। चाचा तगिया केड़ो पुट तो परणाई? अम्मा मेरो वो मुझो पुट आ न वारिस, बड़े उन जो लायो सजायो तो कया। वारिस? पर मूं त ॿुधो आहे त तुंहिंजो पुट वारिस अधमग़ज़ी आ। अम्मा माण्हुनि जा वेठी तूं हवाला ॿुध। छा में अधमग़ज़ी आ, छा में चरियो आ, लटा लायो तूं। उहा ॻाल्हाइण जो वकील ॻाल्हाए थो त माण्हू रस्ते ते बीही था वञनि। अम्मा वेही ॿुध माण्हुनि जूं ॻाल्हियूं। चाचा तगिया छो तो पढ़ाई न्याणी जिंदगी बर्बाद करी? बाबल साईं छा में पढ़ाई आ, असांजी पंहिंजी आ, साले जी धी आ। चाचा तगिया करी तो जुल्म थो, पर तुंहिंजी मर्जी। नादिर खामोश। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।